शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी शाइरी के एंड्रॉइड मोबाइल एप्लीकेशन वसीले गूगल ते मुतारिफ़ कराए लतीफ़ जे फ़िक्र के दुनिया जे कुंड कुर्से ताईं पहुचाईंदड़ उमरकोट वासी नौजवान राजा सांद सिंध मौसीक़ी के पंहिंजी मुनफ़रिद ऐं ख़ूबसूरत आवाज़ सां ॻाईंदड़ नौजवान कलाकार रफ़ीक फ़क़ीर खे सिंध जी सक़ाफ़त ऐं सियाहत खाते पारां हिन साल लतीफ़ अवार्ड सां नवाज़ण जी ख़ुशीअ में सिंध अदबी फोरम पारां उमरकोट लॻियल रोहल वाह जे भिट ते ख़ूबसूरत इल्मी अदबी शाम ऐं रिहाण रचाई वई। साफ़ पारां मुनक़िद थियल हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे ख़िताब कंदे क़ौमी कारकुन ऐं समाज सुधारक मामा जुमन दरबदर चयो त रागी रफ़ीक फ़क़ीर ऐं राजा सांद असांजो उत्साह ऐं असांसू आहिनि जिन नौजवानी में पंहिंजो इल्मी ऐं मूसीक़ी जो पोलियो करे निज मेरिट जे बुनियाद ते ममता माणी लतीफ़ अवार्ड हासिलु कयो। इहो असां नारे पटवासियुनि समेत समूरे सिंध लाइ फ़ख्र जो उहो कमु आहे जेको सदन ताईं यादि रहंदो। राजा सांद शाह लतीफ़ भटाई ते कमु करे उनखे गूगल वसीले एॾो आसान बणायो आहे जो हर माण्हू लतीफ़ खे हाणे आसानी सां मोबाइल फ़ोन ज़रिए पढ़ी सम्झी सघे थो, जेको तमामु वॾो ऐं ग़ैर मामूली कमु आहे। जॾहिं त रफ़ीक फ़क़ीर सिंध जो उहो नौजवान रागी आहे उस्ताद शफ़ी फ़क़ीर खां सिखिया वठी थोरे वक़्त में वॾो मान ऐं मर्तबो हासिलु कयो आहे ऐं मूसीक़ी ते शाह लतीफ़ अवार्ड हासिलु कयो आहे। हिन मौक़े ते मीर सनारिसर हाजी सान कोम्परस अॻवान अमीर ज़ात पंवर अशरफ अली सिकिल दे रहमो सुलेमान रहमो ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk